Assalamualaikum, this is Abdurrahman. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां वधीक अंग्रेज़नि जे दौर में जेके मुख़्तलिफ़ सफ़रनामा, नाविल या ड्रामा छपिया आहिनि त उन जे बारे में थोरो क्विक रिव्यू वठंदासीं। जेके अहम असांजा सफ़रनामा हूंदा या ड्रामा हूंदा या नाविल हूंदा त उहे असां डिस्कस कंदासीं। जीअं जो पहिरियों सफ़रनामो आहे त सर सामूंडी, इहे ॿ जेके पहिरियां सफ़रनामा आहिनि इहे कलोनी जे दौर में छपिया आहिनि। बाक़ी जेके आहिनि सफ़रनामा असांजा अंग्रेज़नि जे दौर में छपिया आहिनि। त असांजो ॿियो सफ़रनामो आहे त जीअं सर सामूंडी जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ भुट्टई लेखक आहे, जेको कलोनी जे दौर में जेको आहे इहो छपियो हुयो। ॿियो असांजो आहे त ॾाढियारीअ जबल जो सैर जेको आहे मिर्ज़ा कलीम बेग साहिबु, इहो मिर्ज़ा कलीम बेग साहिबु जेको आहे 1900 में इहो सफ़रनामो छपिरायो। त इहो बि मिर्ज़ा कलीम बेग साहिबु जेको आहे अंग्रेज़नि जे दौर सां तालुक़ रखंदो हुयो। ॿियो असांजो आहे त इराक जो शाम जेको आहे ख़वाजा मोहम्मद हसन साहिब जो आहे। ॿियो आहे गंजे टकर जो सैर मीरान मोहम्मद शाह साहिब जो आहे। ॿियो आहे अजाइब गराइब दुनिया जो सैर, अजाइब गराइब दुनिया जो सैर मिर्ज़ा कलीम बेग साहिबु 1916 में जेको आहे छपिरायो आहे। ॿियो जीअं मुसाफ़िरीअ जो मज़ो ऐं सैर जो रंग लालचंद अमर ॾिनो साहिबु आहे। तव्हां इहो वीडियो पास करे बि जेके मुख़्तलिफ़ सफ़रनामा आहिनि तव्हां इहे ॾिसी सघो था। जेके असां मेन हूंदा त उहे असां डिस्कस कंदासीं। ॿियो जीअं आहे त असांजो लतीफ़ी सैर बैरुमल मारचंद अडवाणी जेको 1926 में छपिरायो, हीउ जेको आहे 60 टेस्ट में अची चुको आहे। ॿियो आहे त कोहिस्तान जो सैर जेको आहे अधम चांडूमल जेको आहे 1927 में छपिरायो। ॿियो असांजो आहे गुजरात जो सैर नारायण दास रतनमल जेको आहे 1931 में असांजो छपिरायो। ॿियो असांजो आहे त मोहन जे दड़े जो सैर। ॿियो आहे होदचंद रोचीराम जेको आहे 1932 में जेको आहे छपिरायो। ॿियो असांजो सफ़रनामो आहे त सैर कोहिस्तान अलाह बचायो यार मोहम्मद समो साहिबु जेको आहे इन 1942 में जेको आहे छपिरायो। हीअ कुझु असांजा अहम आहिनि। तव्हां हीअ वीडियो पास करे बि तव्हां इन जेके सफ़रनामा ॾिसी सघो था। उन जा साल बि ॾिनल आहिनि त हीअ जेको आहे सफ़रनामो कहिड़े साल में छपियो। अंग्रेज़नि दौर जा जेके कुझु नाविल आहिनि, मशहूरु नाविल आहिनि, त उन जे बारे में असां डिस्कस कंदासीं। जीअं पहिरियों जेको आहे नाविल जेको छपियो, तव्हांखे ख़बर अथव रासीदास जेको आहे पहिरियों नाविल जेको आहे छपियो 1870 में। अदाराम थांवरदास ऐं साधू नोलराज जेको आहे हिन जेको आहे छपिरायो हो। ॿियो असांजो नाविल आहे त तलसम। ॿियो बोलचंद कोडूमल जगतियाणी जेको आहे या भेरूमल तर्जुमो जेको आहे हिननि कयो हुयो तलसम जो। ॿियो असांजो नाविल आहे दलाराम आहे, मिर्ज़ा कलीम बेग साहिब जो आहे। ज़ीनत आहे, इहो बि मिर्ज़ा कलीम बेग साहिब जो लिखियलु आहे। ॿियो आहे गुलनि जी टोकरी, इहो बि मिर्ज़ा कलीम बेग साहिब जो लिखियलु आहे। ऐं ॿियो आहे नूर जहान, इहो बि नाविल आहे जेको डॉक्टर होदचंद बोलचंद गुरबख्शानी जो लिखियलु आहे। ॿियो असांजो नाविल आहे त दुखी इंसान, ॿियो असांजो मोटूमल गदवाणी साहिब जो लिखियलु आहे। त ॿियो असांजो नाविल आहे 28 नंबर असांजो आहे त जहान आरा अब्दुल रज़ाक साहिब जो लिखियलु आहे। हीअ अहम नाविल आहे जेको असांजो SST टेस्ट में अची चुको आहे। हीअ कुझु असांजा हुया नाविल। हाणे असां हलंदासीं अंग्रेज़नि जे दौर में जेके कुझु ड्रामा जेके छपिया आहिनि त उन जे बारे में असां ॾिसंदासीं। जीअं त 1880 में लीला मजनू मिर्ज़ा कलीम बेग साहिब जेको आहे छपिरायो। ख़ुर्शीद बि मिर्ज़ा कलीम बेग साहिब जो छपियलु आहे। ॿियो असांजो आहे रत्नावली, ॿियो आहे कोडूमल चंदनमल जो छपियलु आहे। ॿियो असांजो आहे त इंक्वायरी ऑफिसर जेको आहे इहो बि मिर्ज़ा कलीम बेग साहिब जो छपियलु आहे। ऐं बकावली बि जेको आहे मिर्ज़ा कलीम बेग साहिब जो छपियलु आहे। नूर जहान ऐं जहांगीर बि जेको आहे मिर्ज़ा कलीम बेग साहिब जो इहो जेको आहे ड्रामो छपियलु आहे। हीअ कुझु ड्रामा आहिनि जेके तव्हां वीडियो पास करे बि ॾिसी सघो था।